वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में डीजी कल्चर कलसरो साहब असां वटि मौजूदु आहे ऐं उन्हनि खां कुझु अहम सवाल कंदासीं। साईं इहो ॿुधायो त हाणे सक़ाफ़ती रांदियूं जेके आहिनि उहे बि असांजे सक़ाफ़त जो हिसो आहिनि। सक़ाफ़ती रांदियुनि जे लाइ बि तव्हां कुझु नथा कयो, न रांदीगरनि लाइ कुझु था कयो? जेके बि असांजा मल्ल पहलवान आहिनि या कोड़ी कोड़ी जा जेके रांदीगर आहिनि या वॉलीबॉल जा या ॿियूं जेके असांजूं रांदियूं आहिनि, वंजवटी रांदि आहे, सक़ाफ़त जो हिसो आहे, उन्हनि जा रांदीगर वीचारा ॾाढा क़िस्मपुर्सीअ जी हालत में आहिनि। ॾिसो था जेके रांदियूं आहिनि उनजे लाइ स्पोर्ट्स आहे, सक़ाफ़त खाते जो को वास्तो न आहे। सिंध जी रांदियुनि सां सक़ाफ़त खाते जो को वास्तो न आहे। त सक़ाफ़ती रांदियूं त आहिनि न। ॾिसो त स्पोर्ट्स आहे न, स्पोर्ट्स उन में वञनि, स्पोर्ट्स डिपार्टमेंट में वञनि, उन में वञनि। स्पोर्ट्स डिपार्टमेंट वारा चवंदा असांजी क़ौमी रांदि क्रिकेट आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं असांजी क़ौमी रांदि हॉकी आहे, साईं, अगरि इंटरनेशनल नेशनल लेवल ते ॻाल्हि कजे त पोइ क्रिकेट सेखारियो माण्हुनि खे, ज़रूरी आहे तव्हां हुनखे कोॾी कोॾी मल सेखारियो था। सिंधी नौजवान जेकॾहिं क्रिकेट सिखनि बि था या क्रिकेट सुठी खेॾनि बि था त उन्हनि खे नेशनल लेवल ते नथी सहायता मिले न। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हाणे इहो शेर मल्हा जेको पहलवान हुयो, हा, कंहिं दौर खां सुठो पहलवान करे, मां मञा थो। हाणे उनजो असां पुटु आयो त मां बि पहलवान आहियां ऐं असांजो जेको वालिद साहिबु उनजो जेको आहे सो उनजे लाइ असां कुझु ॾियो, वर्सियूं करायो त तव्हां असांखे ॾियो, असां माण्हू था पिया। मां छाजे लाइ तोखे ॾियूं, छाजे लाइ ॾियूं, छा वञे असांजे मल सां, छा वञे सक़ाफ़त खाते। मल्ल पहलवान उन सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो इंटरनेशनल लेवल ते वञी। इन मल्ल खे ॾिसी तव्हां ख़बर आहे त अंग्रेज़नि रेसलिंग शुरू कई। अच्छा, मल खे ॾिसी करे कयो। जी हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मल्ल असांजी जेका रांदि आहे तमामु पुराणी आहे, अवाइली आहे। कोॾी कोॾी हुजे, मल हुजे, सक़ाफ़त खाते जो को बि हिन सां वास्तो न आहे। अॼु मां तोखे लिखी ॾियां थो, सम्झे न। सुघड़ वीचारा सुघड़ रड़ियूं था कंदा वतंदा, असांजो कुझु नथो पहिरियां मल ते अचु, मल ते अचु। मल जेको पहलवान जेको आहे सो अदीब दानिशरनि जो शेख हयाज़ हो छा मल, या जेको आहे सो ताज जो मल हो छा? ताज जो साईं ज़िंदा आहे, ज़िंदा आहे मिसाल हिकिड़ो, या जेको आहे सो इमदाद हुसैनी जेको आहे सो मल आहे छा? त असां हुनजी मदद कयूं। सुघड़ वीचारा सुघड़ बि शिकायतूं था कनि त असांजी सहायता नथी थिए। सिर्फ़ु साल में हिकु भेरो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले ते सुघड़ कॉन्फ्रेंस थी थिए, साल में हिकु भेरो। उन्हनि जो बि उन्हनि खे मुआवज़ो सिर्फ़ु 1200 रुपया थो मिले, साल में 1200 रुपया, साईं 100 रुपया महीनो। साईं हाणे हर माण्हू सुघड़ थी वियो आहे, हिकिड़ी रुगो सिट लिखे थो, भलो ऐं भला पहिरीं जानिब हुजे जस, हाणे वठो गस मानी कोन्हे मूं वटि। त साॻियो ई दौर मां दोहरायो आहे शाइर हुन, भला ऐं भला पहिरीं जानिब हुजे जस, हाणे वठो गस, फंड कोन्हे असां वटि, हल। सुघड़नि खे इहो चई था मोटाए छॾियो, मोटाए छॾींदा बसि, छा कयूं। हर को सुघड़ ते पटको ॿधियूं करे ॾिंगो, हर को सुघड़ ते टुवाल मथे ते कयूं, मां से सुघड़ आहे। अच्छा, अदाकारनि में कंहिंखे कंहिंखे सुञाणो तव्हां, मतिलबु अनवर सोलंगी मरहूम खे सुञाणो तव्हां? ॾिसो, मां टीवी घटि ॾिसंदो आहियां। टीवी ॾिसंदा ई न आहियो? तमामु घटि ॾिठी आहे टीवी। पोइ तव्हां कीअं अदाकारनि खे सुञाणींदव, न त उन्हनि जी सहायता कीअं कंदव, उन्हनि खे सपोर्ट कीअं कंदव? ख़बर आहे, माण्हू ॿुधाइनि था न, माण्हू ॿुधाए फलाणो अदाकार आहे, दोस्त सिफ़ारिश कंदा आहिनि। गुलाब चांडियो साहिब खे सुञाणो? हुन को हिकु अधु को ड्रामो कयो पी टीवी ते, मूंखे ख़बर पई। गुलाब चांडियो हिकु अधु ड्रामो कयो? ऐं ख़बर पई साईं, उहो केतिरा ई हुन पी टी वी जा ज़बरदस्त ड्रामा कया, माण्हू चवंदा आहिनि, सिनेमा जूं फिल्मूं कयूं उन्हनि। मां मुंहिंजो शौक़ु ई न रहियो आहे इहो यार, सिनेमाउनि सां या वरी स्टेज ड्रामनि सां या स्टेज सां या वरी जेको आहे सो टीवी जे ड्रामनि सां मुंहिंजो शौक़ु ई न रहियो आहे। ऐं फ़नकार त मुंडो मूंखे वणंदा ई न आहिनि, जेके अदाकार पाण खे सॾनि था। हिन वक़्तु ताईं भला केतिरा अदीब दानिश्वर बीमार पिया आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां छा था कयो? असां इंतज़ारु था कयूं। छाजो? मरण जो। जीअं मरंदा असां फ़ौरन हुनजी वरसी शुरू कंदासीं। जेकॾहिं अलाह न करे अगरि 10-15 गॾु मरनि था त मां चवां थो त असांजी माना सिंध में पूरी इहो हिकिड़ो ॼण त हिकिड़ो जशन जो समारोह रहंदो, त असां 15 ई ॾींहं वरसी हूंदी, रोज़ु वरसी हूंदी हिकु माण्हू। छा फेस्टिवल मल्हाईंदव? छा फेस्टिवल? पूरी दुनिया खे असां दावत ॾींदासीं, फेस्टिवल मल्हाईंदासीं। त असां वटि फ़नकार ऐं अदीब दानिशर हेतिरा गॾु मुया आहिनि त उन्हनि जो असां हीअं जेको आहे सो वारे वारे सां ॾींहं हुनजो रखंदासीं, फेस्टिवल हलंदासीं ऐं मौज ई मौज। हुन ते मकाला पोइ कराईंदव, सेमिनार कराईंदव, ताज़ियती मेड़ा। मां चवां थो हिकु फेस्टिवल असां जेकॾहिं 5 स्टार में कयोसीं त ॿियो 3 स्टार में, ॿियो 4 स्टार में। कराची जा होटल खुटा त वरी इस्लामाबाद, इस्लामाबाद जा खुटा त लाहौर। माना असां सिंध जे माण्हुनि खे इन लेवल ते खणी था वञणु चाहियूं। न त पर हाणे जेके बीमार पिया आहिनि, जेके अदाकार या राइटर, उन्हनि जी अयादत लाइ त घटि में घटि वञी सघो था। साईं, असां कोशिशि कई असीं वञण जी। हाणे रहमतुल्लाह मांजूठी बीमार हो त असां कोशिशि कईसीं त उन सां मिलूं वञी। अयादत त कयो? अयादत उन सां कई, पर समरी मोकिलीसीं असां वज़ीर आला साहिब ॾे। अच्छा। उनखे तक़रीबन महीनो थी वियो आहे। त
त वज़ीर आला साहब उहो समरी खे ॾिसे ज़ाहिर ॿिया कमकार बि आहिनि हुनखे तमामु घणेई जेको आहे मीटिंगूं हलनि थियूं पियूं ऐं उन जूं वॾनि माण्हुनि सां अयादत लाइ बि तव्हां समरी मोकिली आहे वज़ीर आला साहिब? सकाफ़त खाते असां ई क़दम नथा खणी सघूं न सही। तव्हांजे खाते जे शेख साहिब हिकिड़े फ़ोन बि कई रहमतुल्लाह साहिब खे त असां तव्हां वटि ईंदासीं। हा पर इहो ॾिसो इहो थोरो थियुसि। ईंदासीं त साईं हाणे इहो त ज़मान मुस्तक़बिल थी वियो न। ईंदासीं त असां मरण जो इंतज़ारु कयोसीं न। त हाणे हिकिड़ो माण्हू नथो मरे त हिन में असांजो ॾोह त न आहे। न हिकिड़ो जेकॾहिं अदीब दानिश्वर राइटर फ़नकार मरे थो त हुन में सकाफ़त खाते जो कहिड़ो फ़ाइदो आहे साईं? उहो त सिंध जो नुक़सानु आहे। फ़ाइदो कीअं न आहे? वरसी थींदी छा सिंध जो नालो न थींदो? वरसी थींदी छा उन मरहूम जो नालो न थींदो? छा उनजी रूह खे सवाबु न पहुचंदो? जॾहिं उते असां 5-6 रागीदड़ घुराईंदासीं। हाणे हिकिड़े जेको आहे सो सकाफ़त खाते हिकिड़ो शो करायो तमामु वॾे लेवल जो अदीब दानिश्वर, मां चवां थो हिकु रुपयो न लहे उहो अदीब दानिश्वर उन मरहूम जे असां वरसी कराईसीं। आबदापुरीन घुराईसीं। आबदापुरीन असांखां तक़रीबन 25 लख रुपया वरिता। हाणे ॿुधाए त जॾहिं हुनजे रूह आबदापुरीन जो राग ॿुधो हूंदो, मां त चवां थो तूं अदीब दानिश्वर क़बर में बि जुमिरी वई हूंदई। सकाफ़त खातो उहो आहे। सकाफ़त खातो उहो आहे जो जुमन भंड ज़िंदा हुयो त उनखे ज़िंदा माण्हूअ जी वरसी करे छॾियऊं 3 दफ़ा। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे, हिकिड़ो स्क्रीन खां आउट थो थी वञे, स्क्रीन असांखे कहिड़ी ख़बर त उहो मरी वियो आहे या ज़िंदा आहे? मज़ाहिया फ़नकारनि सां हूअं बि तव्हांजो सकाफ़त खातो तमामु पासीरो रहे थो। हाणे ॾिसो त 2 मश्करा आया हिकिड़ा। मज़ाहिया फ़नकार आहिनि ई असां वटि तमामु घटि साईं। हा सिंध में केतिरा आहिनि? आंगुरनि ते ॻणण जेतिरा आहिनि। खोड़ आहिनि बाबा, खोड़ आहिनि। वॾेरनि वटि वञे त खोड़ 5-6 राहक त रुॻो इहे मश्करा तोखे मिली वेंदा। उतां कोन त वेठा आहिनि त वॾेरे खे खिलाइनि था पिया। न उन्हनि हाणे जी 2 वरी फ़नकार आया पाण खे मोतबर सम्झंदा आहिनि। हिकु कांवनि मूं वटि, हिकिड़ो कांव जे मूं वटि हुयो, ॿियो वरी थोरो ईअं कबूतर टाइप हो। त उहे वरी आया पाण में, हिकिड़ो गंजो हुजे रोडो, हिकिड़े वरी उहे आया त असां साईं ड्रामो था करणु चाहियूं, असांजो फंड कयो। मां चयो हलो बाबा ड्रामो छाजो आहे, मां तव्हांखे सुञाणींदो आहियो केरु? भॼायो मान। पोइ वरी मूंखे धमकी ॾेई आहे त पोइ जेको आहे सो पाणे सुञाणींदे असांखे। मां चयो मां बि तव्हांखे सुञाणींदो, तव्हांखे जेको करिणो आहे कजो। भला जेके असां वटि हाणे हेरिटेज आहिनि उन्हनि खे बचाइण जे लाइ तव्हां छा छा कयो आहे? उनजे असां सोचूं था इहो त हाणे को अहिड़ो ऑक्सीजन गैस वठूं जेको अदीब दानिश्वर फ़नकार जेके सुरीला आहिनि उन्हनि जे घरनि में छॾियूं। न त पर कोशिशि इहा हुजे त नंढा ॿार औरतूं बची वञनि, मां कल्चरल ॿार बचनि, उहो मरे। छो त उहो मुंहिंजो सवाल न सम्झो, मां कल्चरल हेरिटेज जी ॻाल्हि थो कयां। अच्छा कल्चरल हेरिटेज तव्हां सम्झो? न साईं, मां इहो पहिरियों दफ़ो जुमिलो ॿुधो आहे इहो। अवाइलियूं जेके इमारतूं आहिनि असांखे उन्हनि खे संभालण जे लाइ तव्हां छा कयो? इमारतूं चओ न, कल्चरल हेरिटेज आहिनि साईं उहे बि। उहे जेको आहे सो हेरिटेज यार पंहिंजा जुमिला खणी अचो अंग्रेज़नि जा। वेठा सिंध में हो, सिंध जी ॻाल्हि था कयो। हेरिटेज, हेरिटेज छा आहे? कल्चरल हेरिटेज न साईं, अवाइलियूं इमारतूं जेके उन्हनि खे बचाइण जे लाइ बि, जीअं आर्काइव्स खातो आहे तव्हां वटि, हाणे उनजे बचाइण लाइ असां दीवार हायूं आहिनि हर जॻह ते। दीवार एंटीक्विटीज़ खातो बि तव्हां वटि आहे, त उहे एंटीक आहिनि न, उहे असां वटि एंटीक। असांजे लाइ दीवारूं आहिनि। हाणे दीवारनि जे लाइ समरी असां मोकिली आहे। दीवारनि लाइ समरी मोकिली आहे। फ़िलहालु उहे जेके इमारतूं आहिनि, फ़िलहालु ग़रीब माण्हू शहर जा, उन्हनि जेके वॉशरूम बि कोन्हनि के, फ़िलहालु उहे इस्तेमालु पिया कनि। उहे पुराणियूं अवाइलियूं इमारतूं जे पुराणा क़िला आहिनि जेके असां वटि, ज़ाहिर आहे उन्हनि खे बचाव जे लाइ तव्हां कुझु ई न कयो अञा ताईं। समरी मोकिली आहे। जीअं समरी जेको आहे सो पास थींदी वज़ीर आला साहिब खां, छो त मिनिस्टर फ़िलहालु असां वटि कोन्हे को। सेक्रेटरी साहिबु आहे उहो बि थधो आहे। तव्हां त को तहरुक वठो न उन सिलसिले में। मां कहिड़ो तारुक वठां? मां त फ़नकारनि खे सुञाणे त तारुक वठां न। हलो फ़नकारनि खे हाणे जेको माण्हू अचे थो खिल जी ॻाल्हि ॿुधो, इहो कटे छॾिजो। मां पंहिंजा ई किला रखो हुजनि पिया। मूं वटि आया चयोसीं असांखे एडमिट फंड ॾियो, वज़ीर आला खां कराया, मिनिस्टर को हुयो एंडोमेंट फंड। हा, मां हुनखे करे ॾिनो। पोइ सुञातो चवंदी इहे त पंहिंजी ऑफिस में किला रख करे कल्चर डिपार्टमेंट में। कहिड़ो खिले? 2-2 लख रुपया ॾेई छॾिया मां। पोइ मां सॼो चयो मिठाई त खाराए, मानी त खाराए, उहा बि न खाराए। मां चयो तव्हांखे आया त ईअं मूंखे ग़लतियूं ॾाढियूं थी वञनि वरी अहिड़े क़िस्म जूं। सम्झ में नथो अचे त असांजे सिंध जी सकाफ़त जो छा थींदो जिते अहिड़ा डीजी हूंदा। साईं मां तव्हां ईअं कयो, तव्हां बि माशाल्लाह हाणे त तव्हां सां वास्तो थी वियो, मतिलबु दोस्ती थी वई पंहिंजी, हिक ॿिए खे सुञाणियो। तव्हां हाणे मरी ॾेखारियो। तव्हां 5 मिंटनि लाइ मरी ॾेखारियो। मां 5 मिंट में तव्हांजी वरसी करे थो ॾेखारियां। 20-25 लख तव्हांजे मथां ख़र्चु हूंदा ऐं तव्हांजे रूह खे ॾिस त कीअं ख़ुशी थी थिए। रूह खे त ख़ुशी थींदी, पर जेको ज़िंदा आहे उन्हनि जी त घटि में घटि सहायता कयो, उन्हनि खे अञा जीआरियो न वधीक। साईं हुनखे असां ॾींदासीं त उहो पैसा पी छॾींदो। पी छॾींदो? पैसा पी छॾींदो। पैसा पी खे छॾींदो? पैसा खाई सघे थो न। मतिलबु असां इहे छॾींदा आहियूं, पी छॾींदो। पैसा पी छॾींदो? पैसा पी छॾींदो। इन लाइ असां नथा ॾियूं हुनखे।
न पर ॾिसो न जेको कमु सकाफ़त खाते करणु खपे उहो आम समाजी तंज़ीमूं ॿियूं कनि थियूं। जीअं हाणे डॉक्टर नवाज़ अली शौक़ जी कंदकोट में शाम मल्हाई वई त हुनजी ज़िंदगी अञा 10 साल वधी वई, हालांकि माशाल्लाह 20-25 साल अॻु ई वधियल। मां उन माण्हू खे ॻोल्हियां थो पियो। अच्छा, जंहिं हुते वरसी कराई उनजी पंहिंजी शाम मल्हाई मल्हाई, मां उन माण्हू खे थो ॻोल्हियां पियो। त हाणे हुन 10 साल ज़िंदगी हुनखे ॾेई छॾी न। न त डॉक्टर साहिबु बरे हा त असां हुनजी वरसी करायूं हा, त असां मुमताज़ मिर्ज़ा साहिब सां गॾु ईंदो डॉक्टर नवाज़ अली शौक़। हाणे असां हुनजी वरसी था करायूं, उनजे नाले ते ऑडिटोरियम ठारायूं आहे। हे हालांकि उते पंहिंजो हज़ार ख़ान पुॼारणी आयो, उन वरी से उबता ऐलान कया। अच्छा साईं, मां हिन जी जेको आहे हिते ऑडिटोरियम जो ऐलान थो कयां, डॉक्टर नवाज़ अली शौक़ जे नाले सां ऑडिटोरियम, लाइब्रेरी हुनजे नाले ते। हुनजी त 10 साल ज़िंदगी वधी वई त सुठी ॻाल्हि आहे न। माना असां सकावत खातो बंदि करे वेही रहूं, तव्हां फ़नकार अदीब दानिशर जूं ज़िंदगियूं वधायो, माना असां बंदि करे वेही रहूं, वरसी कंहिंजी बि न कयूं। नाज़रीन, तव्हां ॾिठो त DG कल्चर छा चई रहियो आहे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु तमामु थोरो आहे, न त ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। अगरि 24 कलाक बि ट्रांसमिशन हले ऐं DG कल्चर ते वेठो हुजे त ॻाल्हियूं कोन खुटंदियूं, पर असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि तमामु थोरो आहे। ऐं हाणे प्रोग्राम जी पुॼाणी ते पहुचे थो। प्रोग्राम खां पोइ तव्हां सां मां विहां थोरी देरि, जेको तव्हां ब्रेक में वञण खां पहिरियां ॻाल्हि कई हुई। ऐं नाज़रीन, हिते टिपिकल टॉक जो वक़्तु ख़तमु थिए थो। ईंदड़ ॿिए प्रोग्राम में कंहिं वरी अहम शख़्सियत खे घुराईंदासीं। तेसीं ताईं अल्लाह भाई। अच्छा, फ़ोन अचे थो पियो। हलो जी, अच्छा 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 अच्छा, दोस्त आहे तव्हांजो, फ़नकार न आहे? अच्छा, ॾिसण वियो हो शो? अच्छा अच्छा, शाइरी सां शौक़ु अथसि। हा, मोकिलियोसि। हाणे मीटिंग थियण वारी आहे कल्चर डिपार्टमेंट जी, त पोइ मां हुनजो समरी मोकिलियोसि था। 3 लख रुपया। ठीकु आहे ठीकु आहे, ओके। हाणे ॾिसो न, दोस्त हिकिड़े फ़ोन कई त हिकिड़े माण्हू हुन तक़रीबन 10 साल प्रोग्राम ॾिठा आहिनि। हे मुंहिंजी बायोडेटा अथव, या लिखी छॾियो। अच्छा ठीकु आहे साईं, ठीकु आहे, मुंहिंजो नालो बि लिखियलु अथव हिन में। ठीकु आहे, इंडो में ॾी पारत अथव फंड जी। बसि ठीकु आहे, 5 लख खनि कराए ॾिजो साईं। का ॻाल्हि न आहे, तव्हां इनशाला। लख रुपया तव्हांजो थियो न, मां कॾहिं न वरितो आहे साईं। अच्छा, हा, कॾहिं न। 5 लखनि जी कजो। इहो हराम पाण खे जेको आहे अलाह न खाराईंदो। बाक़ी इहो आहे जो सोर्स वोर्स में असां हलाईंदासीं तव्हांखे। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, महिरबानी। रिकॉर्ड न कजो, कट करे छॾियो बसि।